साईं करे जे बा कांडे जो खून करे दो। अस्सलाम वालेकुम बोतारा जी बादशाह जो खैर। छोरा यो अचण जो टाइम आ जॾहिं अव्हांखे ख़बर आहे फिसलो पियो थिए एॾो लेट। वो उते हाणे बीठा छा न आहियो? हा कांडेरा तूं छा थो चवणु चाहीं? साईं मुझे कुत्तो मुआ खूने बदलो खून। हा किरड़ी तूं छा थो चवें? साईं वाके मुझे बागा दो थियो। साईं मोतबर ॾिस मोतबर टुन वेणे मथां वेठो आहे। छोरा ये तमीज़ आहे टे वेणनि मथां चढ़ी वेठो आहीं वेॾा ॿ आया हिकिड़ो वेणो हुननि खे ॾे। साईं तो हिन खां पुछे न मुझे कुत्तो छो मारियो? हा ॾुआरी तो इहो ॾोह छो कयो? साईं मां मिठाईअ सां मिलण पियो। छोरा छा तो करी मारा ले जा। साईं मां रस्ते तां मटियो मूं ते बहंदो हो। असीं मोतबर माण्हू ठोके छॾीमसि कुआरी। छोरा जा ॻाल्हाई तो लाया चप्पल। साईं तू चप्पल ई कोन पाई। छोरा पाती हुजे न पाती हुजे पर इहे चइबो आहे। साईं वॾेरी घुराए कई छो निंड न थी अचे। ॾिसण तो फैसला पिया हाल त हल। ॾिसो बाबा खून त थियो आहे हाणे तव्हां कांडेरे खे संग चटी भरे ॾियो। बोतारा फैसलो वाजो गयो आहे। बोतारा साईं बोतारा। कांडेरा तोखे क़बूल आहे? हा हिकु चक्कर 1000 चक्कर क़बूल आहे। किरड़ी तव्हां पंहिंजे ॿिलीअ संग कांडेरे खे ॾिजां। न साईं मां ईअं करण कोन ॾींदसि। माठ करे वाए छोरा तुझे करे त असांखे ये ॾींहं ॾिसणा पिया पवनि। ख़ामोश। साईं बाबला मूंखे 10 ॾींहंनि जी मोहलियत खपे। ना 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 10 ॾींहं वरी छाजा? तूं केरु अहिड़े विच तां टंग पियो अड़ाई हेठि थी वे। हाणे चुप कर ॾे। अरे धकदार बाबा माठ करे वो बाबा खामोश खामोश झगड़ो चाते कयो बाबा माठ करे वो तदा थियो। कमदार न बागो काढे हो लाख जी लत तो उते वेठो आहे असांखे हिते वेड़ा पिया लॻनि। बोतल साईं पैदा फैसला में थींदा।